सीमा हैदर जियां पंहिंजी मुहबत लाइ सरहद पार कंदड़ अंजू जे हवाले सां वॾी ख़बर साम्हूं अचे वई आहे। ॿुधायो वियो आहे त हू जल्द हिंदुस्तान वापसि वञण वारी आहे। राजस्थान जी रहवासण अंजू उन वक़्तु हेडलाइंस में आई हुई जॾहिं हू पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि खे छॾे पंहिंजे दोस्त नसरुल्लाह सां मिलण लाइ पाकिस्तान पहुती हुई। हाणे ख़बरूं आहिनि त पंहिंजे फेसबुक दोस्त नसरुल्लाह सां शादी करण लाइ सरहद पार कंदड़ पाकिस्तान जे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा वियल अंजू हलंदड़ महीने अक्टूबर जी आख़िर में भारत हली वेंदी। पाण अंजू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू पंहिंजे ॿारनि लाइ हिंदुस्तान वञी रही आहे ऐं हाणे संदसि मुड़ुस सां को बि वास्तो न आहे। ज़रियनि मूजिबि राजस्थान जी रहवासण अंजू वाज़िह कयो आहे त हू हाणे पाकिस्तान खां भारत वेंदी। अंजू जो चवणु आहे त हुन लाइ पाकिस्तानी वीज़ा जो मुद्दो ख़तम थी रहियो आहे ऐं हू उन में वाद बि नथी कराइण चाहे। हू चवे थी त हू रुगो पंहिंजे ॿारनि लाइ भारत वञी रही आहे ऐं उते पहुची हू सभिनी सवालनि जा जवाब बि ॾींदी। हुन चयो त हू सिक्योरिटी इदारनि जे सवालनि जा जवाब ऐं नसरुल्लाह सां लाॻापनि जे हवाले सां बि ॿुधाईंदी। कुझु वक़्तु अॻु दावा कई वई हुई त 34 सालनि जी अंजू इस्लाम क़बूल करण खां पोइ पंहिंजो नालो फातिमा रखी छॾियो आहे ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िले दीरबाला जे रहवासी 29 सालनि जे नसरुल्लाह सां शादी करे वरिती आहे। अंजू ऐं नसरुल्लाह जी प्री वेडिंग शूट जूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं वायरल थियूं हुयूं। दावा कई वई हुई त अंजू मज़हब जी तब्दीली ऐं शादी खां पोइ फातिमा बणिजी वई आहे, पर हेल ताईं अंजू तरफ़ां शादीअ जे हवाले सां को वाज़िह बयान त साम्हूं न आयो आहे। ज़िक्र जोगी ॻाल्हि आहे त हिंदुस्तानी शहरी अंजू 2 ॿारनि जी माउ आहे। संदसि फेसबुक ते नसरुल्लाह सां दोस्ती थी हुई जेका जल्द ई मुहबत में तब्दील थी वई। उन खां पोइ 22 जुलाई ते हू वाघा बॉर्डर जे रस्ते पाकिस्तान पहुती ऐं उते नसरुल्लाह सां शादी करे वरिती। हू शुरू में 1 महीने जे वीज़ा ते पाकिस्तान वई हुई। इहा दावा कई वई हुई त पाकिस्तानी अमलदारनि संदसि वीज़ा जे मुद्दे में कुझु वक़्त लाइ वाद करे छॾी आहे।